छा हथरादू ककर ठाहे या हथरादू मींहुं वसाए सघिजे थो? छा साइंस एतिरी तरक़ी कई आहे जो उन जे अख़्तियार में मींहुं वसाइणो या कंहिं मुल्क में ककर शिफ्ट करणु हुजे? दोस्तो, साइंस एतिरी तरक़ी करे चुकी आहे जो हथरादू मींहुं वसाइणु मुमकिन बणिजी वियो आहे, पर ककर खे शिफ्ट करणु या कंहिं मुल्क मां ॿिए मुल्क में मुंतक़िल करणु अञा ताईं इंसानी अख़्तियार में नाहे। हथरादू मींहुं वसाइणु दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में इस्तेमालु थींदो आहे, जंहिंखे अंग्रेज़ीअ में क्लाउड सीडिंग चइजे थो, जहिड़ो कि चीन, अमेरिका, गॾियल अरब अमारात, सऊदी वग़ैरह। उन में जहाज़नि, रॉकेटनि या ड्रोन्स ज़रिए ककर में कीमियाई मवाद जहिड़ो कि सिल्वर आयोडाइड, सोडियम क्लोराइड या ड्राई आइस फहिलाई वेंदी आहे। उहे ज़रड़ा पाणीअ जे ॿिज यानी न्यूक्ली जो कमु कंदा आहिनि, जंहिं जे चौधारी पाणीअ जा ज़रड़ा गॾु थी करे मींहं जी बूंदूं ठहनि थियूं ऐं आख़िरकार मींहुं वसणु लॻंदो आहे। हीउ तरीक़ेकार ख़ासि करे ख़ुश्कीअ वारनि इलाइक़नि में पाणीअ जी खोट खे पूरो करण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। पर ककर हुजणु लाज़मी आहे। ख़ाली आसमान में किथे बि मींहुं पैदा नथो करे सघिजे। केतिरो मींहुं वसंदो उहो मुकमिल तौरु कंट्रोल करणु मुमकिन नाहे। कॾहिं कॾहिं हीउ अमल महदूद असराइतो साबित थींदो आहे ऐं मौसम जे कुदरती निज़ाम ते दारोमदार रखे थो। उन ते घणो ख़र्च बि ईंदो आहे। ककर खे शिफ्ट करणु दोस्तो, मौजूदा साइंस में अञा ताईं ककर खे हिकु मुल्क मां ॿिए मुल्क में मुंतक़िल करणु मुमकिन नाहे। ककर जी हरकत कुदरती हवाउनि ऐं हवा जे दॿाउ जे निज़ाम सां जुड़ियल आहे, जंहिंखे इंसानु मुकमिल तौर ते कंट्रोल नथो करे सघे। अलबत्ता कुझु नई तहक़ीक़ में हवा जा रुख बदिलाइण या मौसमी कंट्रोल बाबति तजुर्बा थी रहिया आहिनि, पर अञा उते ताईं साइंस न पहुती आहे। मुख़्तसिर में तव्हांखे कंक्लूशन ॿुधायूं त हथरादू मींहुं वसाइणु मुमकिन आहे, जंहिंखे क्लाउड सीडिंग चइजे थो। ककर शिफ्ट करणु मुमकिन नाहे। उहो सिर्फ़ु कुदरती हवा ऐं मौसम ते दारोमदार रखे थो। दोस्तो, इन तरह जूं वधीक मालूमात ते मुश्तमिल वीडियोज़ जे लाइ असांजे पेज खे लाइक कयो ऐं वीडियो खे शेयर कंदा।